हरिओम, जय झूलेलाल। वेलकम तव्हां सभिनी खे, ख़ुशि आमदीद आहे। अचो त अॼु गुरुअ जे नाले सां असीं शुरू करियूं ऐं तंहिंखां पोइ अॻियां वधंदासीं। सत श्री अकाल साईं सभिनी खे। अच्छा, हाणे ही असांजो अॼु जी एजेंडा आहे, हिन में थोरी फेरफार कंदासीं। ही जेके मूं एक्सरसाइज़ मोकिली हुई सभिनी जे लाइ, तव्हां जिन बि हिसो वरितो, जिन बि रिकॉर्डिंग मोकिली, ॾाढो सुठो। जिन न मोकिली आहे ऐं जेके हींअर हिते आहिनि या जेके ॿुधंदा, मां उन्हनि जे लाइ ही पढ़ी थो वञा। ऐं असांजा चंदवाणी साहिब आहिनि, साईं इन में कुझु ग़लती हुजे या कुझु वधीक ॿुधाइणो हुजे त महिरबानी करे ॿुधाइजो। ही ॾिसण अचे पियो सभिनि खे? जी। अच्छा, त कुझु अखर जेके असीं कॉमन इंग्लिश में ॻाल्हायूं था घणो करे, त उन्हनि जी सिंधी माना भई अलोन, अकेलो। हाणे हिन खे असांखे सिंधी जे जुमिले में इस्तेमालु करिणो आहे। मां उन में नथो वञा, छो जो उन में टाइम काफ़ी निकिरी वेंदो हलियो, ऐं मूंखे इहो आहे त अॼु तव्हीं आहियो असां सां त तव्हांखे वधीक टाइम ॾियूं। त अकेलो, अलोंग, गॾु, अलूफ़, अलॻि, उनखे अकेलो बि चई सघूं था या जुदा। ऑलरेडी माना अॻे ई, ऐं ऑल्सो, पिण। ही 5 असांजा अखर हुआ। भई त सदाईं अकेलो वेठो हूंदो आहे, ही सभिनी सां गॾु वेठो हूंदो आहे, या हिन जो जेको सुभाउ आहे सो तमामु जुदा आहे, अलॻि आहे सभिनी खां। ऑलरेडी माना अॻे ई असां जेको आहे सो ही ॻाल्हियूं घणेई भेरो करे चुका आहियूं, ॾिसी चुका आहियूं। ऐं ही पिण जेको आहे सो उनखे ऑल्सो, हा भई हिन खे बि गॾु रख, हिनखे बि जंहिंखे चइजे पिण जे हिसाब सां कहिड़ो हिकिड़ो सेंटेंस चइजे, कंहिंखे ध्यान में अचे त ॿुधाइजो। मूंखे हींअर इमीडिएटली ध्यान में घटि वधि थो अचे, पर ही पिण गुज़री वेंदो। हा, ही ॾुखियो वक़्तु पिण गुज़री वेंदो। वाह साईं वाह, सही ॻाल्हि आहे। त इहो ॾाढो हिकिड़ो सुठो एग्ज़ाम्पल थी वियो असांजे लाइ। ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ा 5 असां अखर लिखियासीं सिंधीअ में, जंहिंजा ज़िद, ऑपोज़िट वर्ड्स। त बहादुर, बहादुर जो जेतिरो मुंहिंजे ख़्याल में मूंखे ख़बर आहे बुज़दिल या कायर थी सघे थो। कायर थी वियो साईं। अच्छा, बुज़दिल न, बुज़दिल हिंदी कायर वधीक ॼण चवंदा आहिनि, असांजा मम्मी जन कायर न थीजे, कायर न थीजे ईअं चवंदा आहिनि। अच्छा अच्छा, बुज़दिल हिंदी लफ़्ज़ आहे। अच्छा अच्छा, मां ऐड करे थो छॾियां थी, त हिनखे मां कटे छॾियां।
ऐं सिंधी में न कायर न चवंदा हुया, मम्मी चवंदी हुई कायर कायर, बराबरि ई हुन ई में जो हा लॻाईंदी हा हुई। हाणे उहो स्पेलिंग मां हिनखे पाण ई वरी पोइ कटे छॾींदुसि, हींअर आई डोंट ठीकु वांट आहे वेस्ट टाइम। अच्छा, बेहद। हरिओम। हरिओम हरिओम। डपु बि चइबो आहे न, डपु? न न न बहादुर न? डपु न थींदो न। न अच्छा, बिल्कुलु ओके। अच्छा, हो त ही भउ खे थिए थो न, भउ थो थिए, डपु थो लॻे। हा हा न न उहो अलॻि अलॻि हा। अच्छा, बेकसूर, सॉरी, बेहद। बेहद ॿियो हा नंबर बेहद त महदूद, ठीकु आहे ठीकु आहे। बेकसूर तंहिंखे चइजे भई कसूरवार कसूरवार ॾोहारी या हा ॾोहारी, ठीकु आहे। ऐं बंधन, उन जो वरी अपोज़िट ज़िद थींदो आजो या छुटल, हा जी जी या मुक्ति चइजे या मुक्त चइजे। मुक्त पर हिंदी मुक्त थी। मुक्त हा हिंदी बि आहे, सिंधीअ में बि मुक्त लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। अच्छा, ठीकु आहे। त ही मुक्त हिनखे कटे छॾियऊं। ऐं ॿोॾ, बंधन जो आज़ाद बि चई सघो था। बंधन जो, अच्छा हा सची। ज़िद आज़ाद, ही बंधन में आहे, आज़ादीअ में। जी, आज़ाद, ॾाढो सुठो, थैंक यू। अच्छा, ॿोॾ सोक शोक बराबरि आहे। या भई छा चइजे, ये चवणो न चवणो शोक हुजे ठीकु कुझु। आहे, हा हा शोक सही लफ़्ज़ आहे, एग्ज़ैक्ट। जी, पाणीअ जी अणाहठ त लफ़्ज़ न थियो, इहो त हिकिड़ो जुमिलो थी। न उहो सेंटेंस आहे, हा जोड़े था। हा हा, इनखे पोइ मां कढी छॾींदुसि। त ही जेके आहिनि से ज़िद हुआ, हिननि जो बि इस्तेमालु करे सघूं था ऐं घणनि ई कयो बि आहे। तंहिंखां पोइ ही जेके आहिनि से साॻी माना वारा लफ़्ज़, भई सिनोनिम्स जंहिंखे चइजे, त ॿोली माना ज़बान या भाषा। भाषा बराबरि। ॿेलो, त ॿेलो उन जो जेको सिनोनिम थींदो जंग या वन। उहो ॿेलो लफ़्ज़ थींदो आहे जिते चरागाह हुजे, अच्छा, माना जिते जानवर चारजनि, उनखे ॿेलो चई सघो। अच्छा, हाणे जीअं साध ॿेलो असां ॿुधो आहे। हा पर हाणे ॾिसो, साध ॿेलो जेको डिफरेंट टेक्स्ट हिन में रेफरेंस में कमु अचे थो, पर ॿेलो बि तव्हां ॾिसंदव, उहो ॿेले जो मतिलबु ईअं आहे भई बिल्कुलु झंग हुजे या जिते वण हुजनि, उनखे चई सघो। त ही जंग जेको अखर आहे उहो बराबरि आहे। हा ठीकु आहे न, सिनोनिम आहे न। हा जी। अच्छा, भारी, उन जो सिनोनिम थींदो ॻोरो ॻोरो या वज़नदार। जी जी। भेरो माना दफ़ो, भई हिकु भेरो ॾे मूंखे, हिकु दफ़ो ॾे। जी जी ही घुमरो अखर मूंखे कंहिं डिक्शनरी सही मां मिलियो सही, साईं। हा बराबरि आहे इहो। अच्छा अच्छा, सही आहे। मां चार घुमरा, हा चार घुमरा, चार भेरा, सही आहे। हा, ही पोइ उन में मूं ॾिठो, ही हिकिड़ी ॾाढी सुठी डिक्शनरी आहे, मूंखे लॻे थो शायदि मां तव्हांखे ॾेखारियां। ट्राइलिंगुअल डिक्शनरी आहे हीअ। हिन में देवनागरी, इंग्लिश ऐं अरबी सिंधी टई आहिनि। ओके, हीअ राइटर ख़ाली ॿुधाए जो, जी, राइटर हिन जो केरु आहे? हिन जो राइटर, हिकु मिंट मां ॿुधायांव। ही मूंखे असांजी इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी उन्हनि जी मां जी मिली आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकु सेकेंड, ही थोरो करे वठां, हिकु मिंट। अच्छा, तंहिंखां पोइ भेरो थियो, त पोइ तारीख़, तारीख़ माना पोइ तिथ, ऐं तिथ या मित बि थींदो आहे छा साईं? तारीख़ ॿिनि लफ़्ज़नि में इस्तेमालु थींदी आहे। हिकु तारीख़ माना डेट जेका चओ था, जी ॾींहुं। ॿी तारीख़ थींदी आहे हिस्ट्री। हा बराबरि, उहा बराबरि आहे, उहो साईं इतिहास जंहिंखे चइजे। हा हा, इतिहास। एक्चुअली मां अञा ताईं इहा ॻाल्हि न सम्झी सघियो आहियां। असां जंहिं महिल लफ़्ज़ लिखंदा आहियूं तारीख़, हिकिड़ो लफ़्ज़ थींदो आहे तवारीख़। हा हा, त हिते असांजे उच्चारण जी मिस्टेक हूंदी आहे। अदरवाइज़ तवारीख़ ऐं तारीख़ में डिफरेंस आहे, पर अच्छा, हलंदो आहे, लिखंदा आहियूं असां गॾे। पर इहो डिपेंड थो करे त असां कहिड़े रेफरेंस में कमु था आणियूं, त पोइ मीनिंग हुते उहा थी वेंदी। माना त उच्चार तवारीख़। असांजो, हा उहो लफ़्ज़ तवारीख़ आहे, पर असां तारीख़ ई चवंदा आहियूं, गॾु इस्तेमालु करे वेंदा आहियूं।
छो त बराबरि। हली चलीअ खे बि किथे किथे मान हूंदो आहे, पोइ हलंदो आहे। जी 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 बिल्कुलु। हूअं लफ़्ज़ एक्चुअली अलॻि आहे। एग्ज़ैक्टली। अच्छा सर ईअं आहे छा कि मतलब जीअं तारीख़ माना 1 2 3 4 जेके थियूं मतलब हा गिनती हा वारा, जी जी ऐं जी जी तिथि माना जीअं थींदी आहे पूर्णिमा तिथि आहे, अॼु तृतीया आहे, अॼु प्रथमा आहे, ईअं टाइप जो एक्चुअली अमावस्या। ॾिसो हाणे ॾिसो ॾींहंनि ते ई तिथियूं उहे जुड़ियल आहिनि, अदरवाइज़ हूअं न त तिथि हिकु अलॻि शइ आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे किन ॿोलियुनि में के टिपिकल ऐं पर्टिकुलर लफ़्ज़ हूंदा आहिनि, वेयर ॿियनि ॿोलियुनि में वरी उहे एग्ज़ैक्टली टिपिकल ऐं एग्ज़ैक्ट लफ़्ज़ न हूंदा आहिनि, त पोइ उनजे लाइ हरू बि जोड़ना पवंदा आहिनि उहे लफ़्ज़, अदरवाइज़ हूंदा न आहिनि। हा, पर उहो तिथ जंहिंखे चइजे भई घणो करे ॿुधो इहो आहे त को वॾो ॾींहुं हूंदो आहे, ॾिण वार हूंदो आहे, त उनखे चवंदा आहिनि हा इहा तिथ हा आहे। हा बराबरि। आई थिंक साक्षी यू आर राइट। जी जी त इहे असांजा थिया सिनोनिम्स। हाणे चंदवाणी साहिबु हिन में मूंखे ख़बर कोन्हे ही सभु ठीकु लिखियो आहे या न, महिरबानी करे माफ़ कजो जे कुझु हुजे त ही कुझु इडियम्स आहिनि, 5 इडियम्स, ऐं पोइ सर जॾहिं मां तव्हां हिकिड़ो भेरे जो बि सर जी मां हिकिड़ो भेरे जो हिकिड़ो ॿुधाइणु चाहींदमि कि इहो घुमरो त मूंखे पतो हुयो, लेकिन हाणे पतो पियो कि मतलब घुमरो जीअं असां न्याणियूं ईंदियूं आहिनि गर्मी में त भेरो करे वई, घुमरो करे वई, ईअं चवंदा आहिनि 2 लफ़्ज़ घुमरो, पर हिन भेरो महिल माना मूंखे ॾाढो हा हा जी जी भेरो माना रूटीन बि थींदो आहे, भई भेरो न बञ, पंहिंजो जेको रूटीन आहे तुंहिंजो उहो कायमु रख। अच्छा वेरी गुड। हा रूटीन बि थींदो आहे उहो। हा अच्छा हा त जेके न्याणियूं ऐं ईंदियूं धीअ आहिनि, बि जीअं ईंदी आहे न त घुमरो करे वई। घुमरो एग्ज़ैक्टली इस्तेमालु न थींदो आहे, भेरो करे वई, छो त कॾहिं कॾहिं इहे लफ़्ज़ अॻे ज़माने वारा इस्तेमालु कंदा, भई धीअ आई आहे भेरो करणु, भेरो जी करे वई, जी त उहो भेरो मां लफ़्ज़, कॾहिं हा कॾहिं भेरो घुमरो लफ़्ज़ बि ॿुधो जी हुयो धीअ लाइ। छा हो अॻे ज़माने में सालनि में को हिकु दफ़ो ईंदो, 2-3 साल थींदो, या साल में हिकु दफ़ो ईंदो, त उन लाइ भेरो लफ़्ज़ इस्तेमालु सही थींदो हो। जी जी अच्छा हाणे अचो त ही थोरा इस्तिलाह ॾिसूं असीं, पहाका त अॻे पुठियां आहिनि, अॻियां आहिनि अञा। त ही पहिरियों इस्तिलाह जेको आहे सो पौ 12 थियणु। हाणे ही जेका हिन जी मतिलबु मूंखे सम्झ में आहे, उहो ख़ुशीअ जी ख़बर अचणु, भई का ख़ुशी जी ॻाल्हि थियणु। रादर ईअं आहे भई लकीली कुझु साबित थिए त हुन लाइ चइबो आहे पौ 12 थी विया, माना क़िस्मत सां। क़िस्मत सां कुझु थी वेंदो आहे। मालामाल थियण न। हा मालामाल थिए, लकीली थियो न उहो बि। हा 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 कोई फ़ाइदो थिए ऐं उहो इतफ़ाक़ सां थी वञे त हुनखे पौ 12 चइबो। जी बिल्कुलु। अणथियणी ॻाल्हि बि थी वञे किथे। हा अणथियणी ॻाल्हि, वॾी सरप्राइज़। ऐं तंहिंखां पोइ आहे आसमान सां ॻाल्हियूं करणु, माना तमामु ऊचो वञणु। ऊचियूं ॻाल्हियूं करणु। हा इहो सही, भई आसमान सां ॻाल्हियूं करणु, हिनखे सम्झो कंहिंखे केरु शो ऑफ थो करे त उनखे इहो चई सघिबो छा? हा शो ऑफ करण वारे खे चई सघिबो न बाक़ाइदा। बराबरि। माना अणथियणियूं ॻाल्हियूं थो करे न, जेके हा थींदियूं कोन पर ॻाल्हियूं करे थो। हा पोइ कंहिं छा चवंदा आहियूं, हिकिड़ो कॉमन भई कोलोक्यूअल सिंधी में चइजे भई फटाका थो छॾे। हा 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 अच्छा ऐं अगर तगर चट थियणु। हा माना सभु कुझु नास थी वञे, सभु कुझु नास थी बराबरि वञे। लिखियो था। अखियुनि में धूड़ विझणु, माना धोखो ॾियणु। हा ठीकु आहे। या ठगणु कंहिंखे। हा इन जो ॿियो हिकिड़ो बि आहे, अखियुनि में सुरमो पाइणु, धूड़ विझणु, हा मतिलबु अंधो करणु, कंहिंखे अहिड़ो धोखो ॾियणु जो भई हुनखे पतो ई न पवे। हा बराबरि, सुरमो पाइणु। जी धोखो ॾियणु अञा थोरो डिफरेंट थी वेंदो, कंहिंखे चरियो कबो आहे, कंहिंखे बेवकूफ़ बणाइबो आहे, बराबरि। उहो धूड़ विझणु सही। जी बराबरि। उबता टोपा ॾियणु। ग़लति हलणु, अडंगो हलणु, अडंगी हालत हलणु। जी 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 अच्छा ही मां हेतिरो कंप्लीट कयो, हाणे सही ॻाल्हि ॿुधायांव मां, बिकॉज़ मूंखे थोरो टाइम लॻंदो आहे हर का ॻाल्हि ॾिसण में, ॻोल्हण में, ऐं तंहिंखां पोइ तव्हांजो मैसेज आयो जी
त भई तव्हां जेको आहे सो अची सघंदा, अरे मूं चयो वाह मज़ो अची वियो, हाणे मूंखे हिते महिनत कोन करणी पवंदी। जी जी ही जेके मूं 5 पहाका लिखिया उन्हनि जे लाइ पोइ मूं वधीक कुझु महिनत कोन कई, छो जो अॼु असांजो टॉपिक जेको आहे तव्हां खां ॿुधणो आहे हिन बारे में। हाणे हिकिड़ो मिंट मां ख़ाली ही जेको असांजो एजेंडा आहे त सभिनी मुंहिंजे साथियुनि खे इहो ॿुधाए छॾियां त असांखे जेको हिकिड़ो छा थियो चंदवाणी साहिबु, असां पाण में हिकिड़ो डिस्कशन शुरू कयोसीं त भई असांजे सिंधियुनि खे चैलेंजिस कहिड़ा था अचनि। हाणे चैलेंजिस असांजे सिंधियुनि में जेके पाण में आहियूं, ॻाल्हाइण में त ख़ैर आहे ई आहे, ऐं ॻाल्हाइण में इन करे आहे उन जा तव्हां अवल टॉपिक माना छेड़े चुका आहियो, अवल ॻाल्हाए चुका आहियो जी, पाण में थोरो घणो ॻाल्हायो आहे। ऐं मां ही तव्हांखे ख़ाली सभिनि खे ॾेखारियां थो जिन न ॾिठो हुजे। हिकु मिंट, मां गिव मी अ मिनट। हाणे हिन में असां घणेई पॉइंट्स लिखियूं आहिनि, भई लैक ऑफ सिंधी, इंग्लिश में ई लिखियूं आहिनि छो जो न त घणनि खे शायदि पढ़णु अचनि न अचनि। भई लैक ऑफ सिंधी लैंग्वेज एजुकेशन, घणनि खे जेका असां शायदि उहा नथी मिली सघे आसे पासे में या सहूलियत न आहे। लैक ऑफ अपॉर्चुनिटीज़ टू स्पीक सिंधी, भई घर में या सोशली घटि सिंधी सिंधी ॻाल्हाइनि था माण्हू। तंहिंखां पोइ जेको आहे सो लैक ऑफ सपोर्ट और गाइडेंस फॉर एडल्ट लर्निंग कोचिंग। हिकिड़ो ॿियो बि जेको आहे कारण जेको मुंहिंजे सम्झ में आहे उहो लैक ऑफ फोरम, अहिड़ा कोन्हनि, घटि आहिनि जिते वञी माण्हू सिंधी सिखे ॻाल्हाए, जे आहिनि त उते अचनि कोन था। इनकरेजमेंट घटि आहे या कोई इंट्रस्ट घटि आहे जंहिंखे चइजे, इंगेजमेंट कोन्हे। नॉन अवेलेबिलिटी ऑफ सिंधी देवनागरी कीबोर्ड, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका मूंखे ईअं लॻे थी त कीबोर्ड अॼुकल्ह लिखे त हथ सां केरु कोन थो, घटि थो लिखे, आहे त सभु कीबोर्ड ते या लैपटॉप ते या हिते। त प्रॉपर सिंधी देवनागरीअ जो कीबोर्ड जीअं असांजे हिंदी देवनागरीअ जो आहे तीअं सिंधीअ जो कोन्हे। इन जो हिकिड़ो वॾो ऐं मां एक्चुअली तव्हां सां शायदि अलाए ॻाल्हि कई अलाए न, पर आई विल जस्ट शो यू। हाणे जीअं असांजे हिन में लैपटॉप में मुंहिंजो जीअं मुंहिंजो मैकबुक आहे त उन में डिफरेंट टाइप जा कीबोर्ड्स आहिनि, भई देवनागरी आहे, हिंदी आहे, अरबी सिंधी बि आहे। हाणे अरबी सिंधी जे कीबोर्ड आहे त उन खे असीं करे सघूं था। हाणे मां हिकिड़ो जस्ट फॉर द इंफॉर्मेशन ऑफ एवरीवन आई विल शो इट टू यू, त ॾिसो तव्हांखे कीअं थो लॻे कीबोर्ड। कीबोर्ड अच्छा ही अची वियो। एनीवे, हिन में बेसिकली मुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे, तव्हां ॾिसंदा हिन में सिंधी देवनागरी जो कीबोर्ड कोन्हे। हीअ जेका देवनागरी आहे इन में असांजा जेके ख़ासि अखर आहिनि, जीअं ॾ ॿ च ॼ ऐं कुझु अहिड़ा अखर जेके असांजे ख़ासि सिंधीअ में आहिनि, उहे उन जो प्रोविज़न कोन्हे। त माना लिखण में इहो जेका ॻाल्हि तव्हां हींअर कई, पहिरीं त मां पहिरीं पॉइंट ते तव्हां जेके वरी 4-5 ॻाल्हियूं ॿुधायूं चैलेंजिस, जी जी इहो डिपेंड थो करे कंट्री टू कंट्री, एरिया टू एरिया। हिंदुस्तान में शायदि इहे तकलीफ़ूं घटि आहिनि, रादर मां ईअं चवंदुमि हिंदुस्तान में सिखण वारा कोन्हनि, सेखारण वारा वेठा आहिनि। बिल्कुलु। ऐं तव्हां जेके चैलेंजिस ॿुधायूं तव्हां वटि त ज़ाहिर आहे इहो फ़र्क़ु रहंदो, सिखण वारा आहिनि जेकॾहिं उहे सिर्फ़ु थोरा आहिनि, उहे घणा न आहिनि। ऐं उहे हा जेके बाक़ाइदा शौक़ीन हूंदा उहे ई, ऐं एक्चुअली जेको सिखणु थींदो आहे उहो यंग एज वारो थींदो आहे, उन में माण्हू ग्रेस्प बि जल्दी कंदो आहे ऐं उन में बाक़ाइदा ॿोली लिखणु पढ़णु ॿई सिखणु ज़रूरी आहिनि। तव्हां जेका ॻाल्हि कई हींअर अरबी देवनागरीअ जी, या देवनागरी हींअर तव्हांखे स्क्रिप्ट उहा नथी मिले कीबोर्ड ते,
हक़ीक़त इहा अथव हींअर NCPSL वारनि जेका ठाही आहे न, तव्हां जीअं चयो ॿ ॾ ॿ ज इहे उचार उन्हनि कढी छॾिया आहिनि। हक़ीक़त इहा आहे। हाणे तकलीफ़ इहा आहे जे सिंध जो माण्हू कोई जेकॾहिं इहा देवनागरी स्क्रिप्ट खणंदो त उहो त पढ़ी ई न सघंदो पोइ उन हिसाब सां। जेकॾहिं देवनागरी सिखे बि उहो, पर सिंधी न पढ़ी सघंदो, छो त उहे उचार गुम थींदा ऐं उन्हनि उचारनि जे करे उहे लफ़्ज़ ई हेॾे होॾे थी वेंदा। बिल्कुलु। त इहे डिफरेंसिस घणो अॻु प्रॉब्लम थिया हुया, उन जा इन करे सॉल्यूशन्स इन करे बि न निकिता छो त चाहत घटिजंदा था वञनि ॾींहों को ॾींहुं, त उनजे पुठियां केरु महिनत करे या केरु वक़्तु ॾिए या पैसो ख़र्च करे। त इहे प्रॉब्लम्स इन नमूने जा आहिनि जो न सॉल्व थियण जहिड़ा आहिनि प्रॉब्लम। फिलहाल छा आहे, ॾिसो जिते चाहत हूंदी आहे न त उते पाण ई कम थींदा आहिनि ऐं पोइ इम्प्रूवमेंट्स बि थींदियूं आहिनि। हिते चाहत बिल्कुलु घटि आहे पर रादर ईअं चवां भई कमु पोइ हिते वञी रहियो आहे त पोइ हुते केरु, हा प्यार जो पोरियो करण वारा थोरा माण्हू बंदि न कर सिग्नल वेंदो। प्यार जो पोरियो करण वारा तमामु घटि माण्हू जी, या रादर मां ईअं चवां भई हाणे तव्हां मूं जहिड़ा जेके रिटायर्ड माण्हू आहियूं उहे थोरो शौक़ु या टाइम ॾेई सघंदा। बाक़ी जीअं तव्हां चओ था न्यू जनरेशन खे पई कोन्हे कंहिं ॻाल्हि जी, त इन करे जेको कुझु थियो आहे उहो ग़लति थियो आहे। ऐं काफ़ी जॻह ते असांखे ज़माने जे हिसाब सां सुख सुविधाऊं जेके मिलियूं आहिनि या कंप्यूटर ते लैपटॉप ते जेके ॻाल्हियूं अची वियूं आहिनि, हाणे सिंधी बेस खां वठी त उहा ॻाल्हि थी न आहे। इन करे सभु कुझु सुविधाऊं नथियूं थियनि या सम्झ मिसाल थी बि थो वञे कुझु त हुन में के घटितायूं रहिजी थी वञनि। इन करे सही ॻाल्हि, छो त बेस खां नथियूं थियनि। जी, न तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हाणे चवण जो मतिलबु छा आहे, इहे ॻाल्हियूं असां इन करे इहे त हाणे छो जो के शौक़ीन आहिनि जिन खे इन ॻाल्हि जो शौक़ु आहे त इन करे असां शौक़ीननि जी परसेंटेज घटि आहे, एतिरी न आहे जो हुनजे पुठियां हुनजे पोरियो करण वारा या महिनत करण वारा, ख़र्च करण वारा या हुनजे पुठियां टाइम डिवोट करण वारा उहे घटि थी था ज़ाहिर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। साक्षी जी तव्हांखे कुझु चवणो आहे? मां चवणु चाहियां थी पई कि तव्हां मतिलबु चओ था पिया कि देवनागरी कीबोर्ड कान्हे, लेकिन जेको देवनागरी कीबोर्ड त घणेई आहिनि। मां ख़ुदि यूज़ कंदी आहियां त जेको शइ भले ॻ जब जेको हलंत वारो आहे उहे अलॻि सां टिपिकल कान्हनि, लेकिन जेके मात्राऊं वाला कीबोर्ड आहिनि न उन में हलंत वारो बि आहे, मथां टिपके वारो बि आहे, ऐं जेको ज जे हेठां जेको बिंदु टिपको लॻाईंदा आहियूं उहो बि आहे। सभु त हुन में मात्राऊं आहिनि। जी जी, तव्हां जेका ॻाल्हि कयो था उहा सही आहे। इन क़िस्म जा इहे ट्रांसलिटरेशन जा 2-3 अलॻि अलॻि सिस्टम्स आहिनि। हाणे सुवाल आहे फॉलो कहिड़ो कजे। तकलीफ़ हिते आहे तव्हां जेको फॉलो कयो था ॿियो कोई जेको आहे उहो नथो करे फॉलो, टियों अञा अलॻि थो करे, वरी जेको हाणे NCPSL ॾिनो आहे हुन में उहो 4 ई कढिया विया आहिनि। त हाणे हिकु जहिड़ा ई कोन्हे का, तकलीफ़ इहा आहे। ही ॾिसो सर जंहिंखे मतलब लिखण में जेको सहूलियत लॻे, मां बि 2-3 कीबोर्ड यूज़ कया त कंहिंखे में थोड़ी ज्यादा दिक्कत आहे, कंहिं में थोड़ा ज्यादा सहूलियत वारो आहे त ॾिसी करे यूज़ करे। तव्हां जेका ॻाल्हि चयो था साॻियो उचार हिकिड़ो कोई असांजो तइलीमदान हिकु नमूने सां थो करे, ॿियो वरी ॿिए नमूने सां थो करे, उहे स्पेलिंग चेंज थियूं थियनि पियूं त हिते बि घटि वधाई थियनि थियूं। त तव्हां जेको सही लिखियो आहे पंहिंजे हिसाब सां सही लिखियो आहे, मुंहिंजे हिसाब सां ग़लति आहे। ॿियो कोई पढ़ंदो त उनजे हिसाब सां थी सघे थो सही हुजे। अहिड़े नमूने सां इहे घटि वधायूं आहिनि, स्टैंडर्ड अञा ताईं कुझु कोन्हे को असां वटि। बिल्कुलु, मुंहिंजे चवण जो मतिलबु साक्षी इहो आहे त कमु हलाइण लाइ घणेई वसीला आहिनि, हा, पर जेको प्रॉपर जेको कीबोर्ड जंहिंखे चइजे, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, छो जो हीअ ॻाल्हि निकिती आहे इन करे मां ॿुधायां थो। हीउ ॾिसो हिकिड़ो ॿियो हिन में पेज आहे, तव्हां मां अलाए कंहिं ॾिठो आहे अलाए न, मूं हिते काफ़ी महिनत कई आहे ऐं मां हीउ तव्हांखे ॾेखारियां त हीउ जेके असांजा सिंधी अल्फाबेट्स आहिनि, हीउ ॾिसो, हीउ अलिफ अंब खां वठी मूं जेको आहे सो मैपिंग कई आहे, मां तव्हांखे हीउ ॾेखारियां। हा, तव्हां दादा जेका महिनत कई आहे उहो ईअं आहे। हाणे तव्हां जंहिंमहिल ॻाल्हायो तव्हां फॉरेन में वेठा आहियो, जेके न्यू जनरेशन वारा जिन कॾहिं न हिंदी पढ़ी आहे न ई वरी सिंधी अरबी पढ़ी आहे,
ऐं जेकॾहिं सम्झो हिंदी सिखिया बि आहिनि त उन्हनि खे सिंधी उचार जेके 52 आहिनि उहे थोरी ज़बान ते आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि त NCPSL इन करे हींअर जेके पंहिंजा ट्रांसलिटरेशन जा जेके उचार या जेके लफ़्ज़ ठाहिया आहिनि उहे नए आधार ते ठाहिया आहिनि। जे नए आधार ते ठाहिया अथऊं त जिन झूने ज़माने में सिंधी देवनागरी लिखी आहे जंहिंमें लीक ऐं ॿुड़ियूं हेठां ॾेई करे हा उहे कीअं पढ़ंदा अॼु? बिल्कुलु तकलीफ़ूं इहे सही ॻाल्हि आहे। मुंहिंजे मां इन करे चयो स्टैंडर्ड अञा ताईं कुझु बि न आहे। जेको कमु चला हुआ उहो कमु चला हुआ हले थो त हले पियो। हा इहो तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। ऐं मुंहिंजो जेको हिकिड़ो सोच हुई उहा इहा आहे त हिकु भेरो जे असां वटि भई का मैपिंग आहे। हलो, महिरबानी करे ॿिया सभु पंहिंजो म्यूट रखो प्लीज़ जेके ॻाल्हाइनि था। त मुंहिंजे चवण जो मतिलबु छा हो चंदवाणी साहिबु त हीअ जेको मैपिंग करियां पियो मां कई आहे ऐं एक्चुअली मुंहिंजे मन में इच्छा इहा आहे जे पॉसिबल थियो त हिकिड़ो छो जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस हींअर जीअं ॿिया कीबोर्ड्स आहिनि इहे असीं कन्वर्ट करे सघूं था। एक्चुअली विच में मूं इहो शुरू कयो कमु पर पोइ थोरो ढिलो पइजी वियो, उहो वरी मां तव्हांखे अलॻि सां ॿुधाईंदुसि। हीअ थियो छा आहे असां वटि छो जो हिकिड़ो कीबोर्ड कोन्हे भई असांखे जेको कीबोर्ड खपे। जीअं हाणे हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो कीबोर्ड आहे जंहिंमें मूं शायदि हा हीअ ॾिसो हाणे ही क ख ग उन सां गॾु ग सां गॾु ग। हा ठीकु आहे। हाणे हीअ जेका ॿी ग आहे उहा बि उन जो को अखर हिकिड़ो कोन्हे, माना हिकिड़ो कीबोर्ड पंच करण जो कोन्हे। जी 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 ठीकु आहे। त मुंहिंजी सोचण जी इहा हुई त असांजो जेको देवनागरी कीबोर्ड आहे उन खे एक्सटेंड कजे ऐं उन में जॾहिं ग ते वञूं भई ग खे असीं प्रेस करियूं त उन में उहो ऑप्शन ॾेखारे असांखे त उन में ग बि थींदी ऐं ग बि थींदी। जी तव्हां जेको चओ था पूना जी सीडेक कंपनीअ कुझु सॉफ्टवेयर ठाहिया हुया उन्हनि बि ग़लतियूं कयूं आहिनि काफ़ी। हा थी सघे थो। छा आहे जेको सॉफ्टवेयर ठाहे थो उहो सिंधी न आहे पहिरीं ॻाल्हि। बिल्कुलु उन सां गॾु जॾहिं उहो सिंधी वेहे ऐं उहे सभु प्रैक्टिकल जेके ग़लतियूं थींदियूं उहे जॾहिं ओॾीमहिल हुनजे दिमाग़ में अचनि तॾहिं पॉसिबल आहे इहे सभु। न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। प्रैक्टिकल पोइ था थियनि, हा ग़लतियूं पोइ थियूं त पोइ उहो हुन में करेक्शन वग़ैरह ॾाढो सवलो कमु न आहे। जी जी किथे असांजो कीबोर्ड 26 अखरनि जो उनखे तव्हांखे 52 में बदिली करिणो आहे ऐं उन में बि वरी ज़ेरूं ज़बरूं ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहो घणो वधी थो वञे। घणो कमु आहे। सिंपल क ख ग जी ॻाल्हि कोन्हे, हिन में घणेई कुझु आहे। ऐं अॻियां हली करे त एनीवे दिस वॉज जस्ट अ पॉइंट ऑफ डिस्कशन जेको मूं चयो तव्हांखे हिकिड़ो तव्हां सां शेयर करियूं। एंड एनीवे हिन ॻाल्हि ते त वरी पोइ वधीक ॻाल्हाए सघूं था। अॼु असांजो टॉपिक जेको आहे सो मेन तव्हां सां सिखण जो या तव्हां खां ॿुधण जो असांजो जेको आहे सो हिकु मिंट मां हिनखे बंदि करियां। हाणे हिन में तव्हां ॾिठो हूंदो अरबी सिंधीअ जो कीबोर्ड अथव, सभु अथव एक्चुअली त। ऐं वॾी सहूलियत इहा थी वई आहे जो तव्हां अंग्रेज़ीअ में टाइप करियो त उहो कोन ट्रांसलेटरी जेके थींदा आहिनि फोनेटिक उहे अची था वञनि। उन में बि उचारनि में ग़लतियूं थियनि थियूं न। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे जी। अच्छा हाणे ॿियो असांजो जेको आहे सो ही डिस्कशन हो ऐं ॿिया कुझु पॉइंट्स हुयूं जेके असांखे हुयूं पर मुंहिंजे हिसाब सां अॼु असीं शुरू था करियूं प्रोवर्ब्स खे। ही जेके 5 आहिनि हिननि खे असीं हींअर तव्हांखे खपे भले जे ॿुधाइणो हुजे त ॿुधायो, न त एज़ अ ओवरऑल टॉपिक जेको आहे सो असीं इहो खणी सघूं था त भई बेसिस जी। दादा मुरलीधर न आहिनि छा अॼु? न दादा मुरलीधर कोन अची सघिया आहिनि। तव्हां एजेंडा में लिखियो हो मां तॾहिं पुछियो। हा न कोन अची सघिया आहिनि। हाणे जेके इहे 5 पाक तव्हां लिखिया आहिनि पहिरीं तव्हां पढ़ंदव या मां पढ़ां? मां पढ़ां थो पोइ तव्हां ॿुधायो सम्झायो। त ही पहिरियों पाको आहे अॼाण खे जहिड़ी मिसरी तहिड़ी फिटकरी। पहिरीं त हाणे उचार हिते ईअं आहिनि अण ॼाण खे जहिड़ी मिसरी तहिड़ी फिटकी। फिटकरी हिंदीअ में चइबो आहे, सिंधीअ में फिटकी चइबो। हा फिटकी चइबो साईं, बिल्कुलु सही ॻाल्हि। ॾिसो इहे ई त ॻाल्हियूं आहिनि न।
भली तव्हां पोइ करेक्शन कजो, काई हाँ जी, हाँ जी, बिल्कुलु। ओके। हाणे इन जी माना ईअं आहे त अणॼाण माण्हूअ जे लाइ मिसरी फिटकी सरीकी नज़र ईंदी, हिक करी नज़र ईंदी। जी जी जेको सही ॼाणो हूंदो, जीअं पारखू हूंदो, उनखे ई ख़बर पवंदी त भई इहा फिटकी आहे, इहा फिटकी आहे। उनजो घरे घटि रंग रूप हिक करो आहे, पर कुझु अपीयरेंस डिफरेंस आहे, उहो बराबरि ॼाणो ई सम्झी सघंदो। बराबरि सही ठीकु आहे। आहे। जी जी। अच्छा, ॿियो पहाको आहे अंधेर नगरी चौपट राजा टके सिर भाॼी टके सिर गाजा। हाणे ही त काफ़ी कॉमन जेको आहे पहाको आहे। जी जी हा, हिंदीअ में बि इस्तेमालु थींदो आहे इहो। हा। सिंधीअ में चवंदा आहिनि अंधेर नगरी चरबट राजा टके सिर भाॼी टके सिर खाजा। हा, चरबट बराबरि आहे। हाणे ॾिसो असीं पढ़िया आहियूं पर तंहिंखां पोइ बि इहे ॻाल्हियूं विसरी वयूं। न साईं, डेली जेसिताईं इस्तेमालु न आहे तेसिताईं न ईंदो बराबरि। बिल्कुलु पढ़िया ज़रूरु आहियूं पर इस्तेमालु हुजणु खपे हुनजो। बिल्कुलु इस्तेमाल में जेकॾहिं निकिरी वेंदो त उहे लफ़्ज़ विसरंदा वेंदा आहिनि, निकिरी वेंदा आहिनि। चरबट बिल्कुलु। ऐं तंहिंखां पोइ आहे उठ जी चाड़ीअ खे बि लानत त लाईअ खे बि लानत। हा, इहो बराबरि आहे लिखियलु। इन जो मतिलबु ईअं आहे त भई उठ ते जेको माण्हू चढ़ंदो आहे त उठ उभो जॾहिं मतिलबु कंहिं उतां ई एरिया ते चढ़ंदो आहे तॾहिं बि ॾाढो ॾुखियो माण्हू वेहंदो आहे हुन ते। ऐं जंहिं महिल वरी चाड़ीअ तां लहंदो आहे, हेठि लाई हूंदी आहे, तॾहिं बि ॾाढो ॾुखियो हूंदी आहे। हा, उठ ते सवारी करणु सवली न आहे, बराबरि। ॾुखियो। Close the door. Okay? Sorry? No, no, it's, I have call. साईं ही थियो चौथों जेको आहे सो अंधे जी जोए जो वाही अला। हा, उहो अंडरस्टूड आहे, लफ़्ज़नि मां ज़ाहिर आहे। भई अंधे जी ज़ाल आहे, जेकॾहिं अंधो पाण कुझु ॾिसंदो ई कोन त हुनखे ख़बर कुझु पवंदी ई कोन। हुनजो संभालंदड़ जेको बि सारा सॿार लहंदो हुनखे पतो ई न पवंदो। त हुनजो वाही जेको आहे यानी संभालींदड़ जेको आहे उहो भॻवानु आहे, अलाह आहे, भॻवान जे आसिरे। सही ॻाल्हि आहे। ऐं पंजो पहाको जेको आहे सो उभरंदे ताव न कयो सो उलहंदे छा कंदो। जी जी, इहो ईअं आहे त भई यंग एज में माण्हू जेकॾहिं कुझु नथो करे सघे, यानी जंहिं एज में प्रोडक्टिव एज में जॾहिं कुझु करण जो वक़्तु हूंदो आहे त पोइ उहो वॾी एज में या पोइ वरी उहा एज गुज़री वञण खां पोइ नथो करे सघे। ऐं ही जेके अखर आहिनि साईं, जेके उभरंदो माना भई सनराइज़ जंहिंखे चइबो आहे साईं। ख़ाली हिन में लफ़्ज़ जुड़ंदो, जो उभरंदे ताव न कंदो सो उलहंदे छा कंदो। बिल्कुलु। लफ़्ज़ कयो न कंदो, कंदो। जेको उभरंदे ताव न कंदो सो उलहंदे छा कंदो। अच्छा, पुठियां कंदो थो अचे त विच में बि कंदो। जी जी बिल्कुलु। ठीकु आहे साईं, ही त असांजो एक्सरसाइज थी वई। हाणे मां करियां थो हिनखे बंदि ऐं लेट मी सर मूंखे वो अंधे जी जोए वाही अल्लाह जो न सम्झ में आयो। वाही माना संभालींदड़। अच्छा हा, सार लहंदड़। अच्छा, भॻवान जे भरोसे ते हूंदो न उहो, ज़ाहिर आहे। जी बिल्कुलु। अच्छा, हाणे साईं तव्हां प्लीज़ असांखे टाइम घणो बचियो आहे मूंखे उहो ॿुधायो। टाइम साईं असां वटि लॻभॻि सम्झो त अधु कलाक, मुनो कलाक जेतिरो हली वेंदो। ओके, ठीकु आहे ठीकु आहे। हाणे मां महिरबानी करे सभु ॼणा म्यूट रखो प्लीज़। अनीता जी योर नॉट ऑन म्यूट। मां स्क्रीन ते आहियां बराबरि, छो त मूं वटि हिते नथी अचे बराबरि। मिंट हिकिड़ो मां हिनखे वधीक हू करियां। तव्हांखे नथी आहे? मूं वटि ख़ाली तव्हांजो चहिरो कॉर्नर में नज़र थो अचे, बाक़ी स्क्रीन खाली आहे। अरे कमाल थी वियो। हिकु मिंट, साक्षी तव्हांजो हथु मथे आहे। यू वांट टू से समथिंग?
न मां पुछी खयो पहले कयो हुयो जेको Okay. वाही वारो हा हा थैंक यू चंदवानी साहब 1 मिनट ॾिजो आई एम जस्ट ट्राइंग टू फिक्स द स्क्रीन तव्हांखे हाणे ॾिसणु अचे पियो सर तव्हांजो तव्हांखे चेहरो स्टॉप शेयरिंग करणो पवंदो जी तव्हांखे स्टॉप शेयरिंग करणो पवंदो हाणे तव्हां स्क्रीन शेयर कई हाणे हाँ हींअर बराबरि आहे बराबरि थैंक यू नियति असांजो जी साहब हाँ हींअर मां पहाकनि चवणनि ते ई थो ॻाल्हायां आम तरह सां जेके बि तव्हां पहाका ऐं चवणियूं हींअर कुझु इस्तेमालु कया या इस्तलाह वग़ैरह तव्हां ॿुधाया इहे पहाका ऐं चवणियूं कीअं ठहिया आहिनि उन्हनि जा बुनियाद छा आहिनि या असां वटि मरवज थिया त कीअं थिया उन्हनि जो बेस कुझु हक़ीक़त इहा आहे सभिनी पहाकनि चवणियुनि जो कोई रचेता न थींदो आहे जीअं को मज़मून नावेल नाटक कहाणी हूंदो आहे हुनजो कोई लेखक हूंदो आहे तीअं पहाकनि चवणनि जो कोई रचेता न हूंदो इहे आहे लोक साहित्य जो हिसो यानी पब्लिक मां माण्हुनि वटां डे टू डे लाइफ में इस्तेमालु थींदे थींदे उन्हनि जा एक्सपीरियंसिस वग़ैरह उहे अॻियां वधंदा आहिनि माण्हुनि खे वणंदा आहिनि उन्हनि जो इस्तेमालु थींदो रहंदो आहे ऐं समाज में फैलिजी वेंदो हाणे पर किथे किथे ईअं आहे कि इन पहाकनि ऐं चवणनि जो कुझु किथे बुनियाद या पाड़ या बेस किथे किथे कुझु आहे सभिनी जो मां नथो चवां छो त इहो ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो कमु आहे सदियुनि खां सालनि खां असांजा इहे पहाका चवणियूं इस्तेमालु थियनि था पर बेस किन थोरनि जो आहे जेके ॻोल्हे सघिया विया आहिनि या जिन जो मिली सघियो आहे नए सिरे सां बेस ॻोल्हणु या बुनियाद ॻोल्हणु सवलो कमु न आहे हाणे कुझु पहाका मां अहिड़ा शेयर कंदुसि तव्हां सां जिन में बेस ॿुधायल आहे या जिन जो बेस ॻोल्हियो वियो आहे या किन किताबनि में हुनजो बेस इज़हारियल आहे हाणे सम्झो हिकिड़ो पहाको आहे चवंदा आहिनि दौलतमंद जा ॾांद बि ॾुभनि ॿुधो हूंदो तव्हां जी दौलतमंद जा ॾांद बि ॾुभनि हाणे ॾांद वियामण इहा अणथियणी ॻाल्हि आहे गांइ वियामंदी पर ॾांद वियामंदी बराबरि आहे न सही आहे पर हाणे हिते मतिलबु ईअं आहे त दौलतमंद माण्हू शाहूकार माण्हू उनजी नामुमकिन ॻाल्हि बि मुमकिन थींदी छो त पैसे जो ज़ोर आहे सही आहे इन पहाके जो वरी बुनियाद छा आहे हिकिड़ो शाहूकार हो उन शाहूकार ईअं चयो त भई शाहूकार जो जेको पैसो आहे न उहो वियामंदो आहे पैसो वियामंदो आहे इहे लफ़्ज़ चए हाणे पैसो वियामंदो आहे इहा ॻाल्हि ॿुधी करे हिकिड़े सुञाण माण्हू आहे हुन चयो भई हाणे हे चवे थो त ज़रूरु थींदो हूंदो ईअं सो छा कयईं उन ॼाणी वाणी उन शाहूकार खां कुझु 100 रुपया घुरिया चयईं भई तूं मूंखे 100 रुपया ॾे हुनखे छा लॻो इहे 100 रुपया शाहूकार जा पैसा आहिनि इहे मूं वटि हूंदा त इहे वियामंदा बचा ॼणींदा पैसा थींदा वधी वेंदा त मां हुनखे पंहिंजा 100 वापसि कंदुमि मूं वटि वधी वेंदा त उहे मुंहिंजा थी वेंदा हाणे इहा उनजे दिमाग़ में ॻाल्हि आई सो घर आयो पैसा अची रखे छॾियईं उहे 100 रुपया खणी आयो हाणे शाहूकार उहो घुरेसि पियो भई पैसा वापसि कर त चयईंसि भई थोरनि ॾींहंनि खां पोइ तोखे ॾींदुसि पर हुन शर्त विधोसि त भई तोखे व्याज ॾियणो पवंदे चयईंसि ठीकु आहे व्याज बि तोखे ॾींदुसि पैसा वधी वेंदा वधंदा त हुन मां वाध मां बि तोखे व्याज ॾींदुसि कुझु मूंखे बि बचंदो हाणे उहा वियामण जी ॻाल्हि जेका हुई उहा दिमाग़ में हुनजे वेठल हुई कुझु ॾींहं थिया हुन ॾिठा चेक करे वरी ॾिठईं त पैसा त ओतिरा ई साॻिया ई पिया हुया वधिया ई कोन हुआ वरी जॾहिं वापसि ॾियणु वियुसि त खीसे जा पैसा हड़ मां कढी करे हुनखे व्याज ॾिनई बाबा हे वठि व्याज वरी शाहूकार खे चयईंसि भई तो त चयो पिए त भई धनवान जा या शाहूकार जा जेके पैसा आहिनि उहे वियामंदा आहिनि इहो कीअं चीज़ इहो बराबरि आहे न चीज़ तोखां हाणे मां व्याज वरितो चीज़ हा चई पोइ इहो पैसा वियामिया न बचा ॾिना हाणे ॻाल्हि एक्चुअली बेस इहो आहे हुनजो
इन तां इहा ॻाल्हि ठही त पोइ शाहूकार जा ॾांद बि विया मन, बराबरि मतिलबु ॾांद बि ॿचा ॼणींदा आहिनि। ॿियो हिकिड़ो पहाको आहे हड़ई हलाख, अड़े हलाक सिंधीअ में बिल्कुलु हा हड़ई हलाख। इन जो वरी ॿियो इक्वलेंट हिंदीअ में आहे पाणीअ जा पैसा पाणीअ में, या पानी का पैसा पानी में, या दूध का दूध पानी का पानी, पानी इहो इक्वलेंट आहे हिंदीअ जा। हाणे हड़ई हलाख जी माना ईअं आहे, माना रक़म ई ख़लास, रक़म ई चट, मतिलबु ईअं आहे। हाणे इन जो बेस आहे, उहो बेस ईअं आहे, त तव्हां ॻाल्हि था कनि त हिकिड़ो वाणियो उहो घोड़े ते चढ़ी ॻोठ मां लंघे पियो, वाट ते हिकिड़ो वाह आयो जंहिंमां हुनखे उहो पार पवणो लंघणो हो। हाणे घोड़ो उन वाह मां गुज़रंदे परीअं भर त पहुतो, पर लास्ट में किथे गप में अटकी पियो, गप चिक में हुनजो पेर फासी पिया, अॻियां वधे ई कोन। हाणे घणी कोशिशि कयूं पर घोड़ो फाथलो निकिरे ई कोन पियो। त वाणे खे कंहिं सलाह ॾिनी, बाबा पुठियां हिन घोड़े खे थोरो धकु हणो, या मतिलबु हुनखे थोरो छेड़ियो त जीअं थोरो फथके त पाण ई निकिरणु शुरू कंदो। अहिड़े नमूने सां हुन उहा कोशिशि बि वरिती, उहा वरितई त सही, घोड़ो ट्रप ॾेई अॻियां भॻो त सही, पर जेको वाणियो मथां हुनजे चढ़ियो वेठो उहो किरी पियो, किरी पियो त उहो वाणियो हेठि सिधो गप छिक में पाणीअ में अची वियो। हाणे उन वाणे खे इतफ़ाक़ सां कुझु जेके पंहिंजे हड़ में पैसा हुया उहे किरी पिया त उहे पाणीअ में हलिया विया। वाणे जॾहिं ॿाहिरि आयो, जॾहिं ॾिठई हिसाब किताब कयईं, चई भेणा असुल पैसा जेके मूं कम में लॻाया हुया ऐं जेको हुन मां नफ़ो थियो हुयो, मूं हुन में बेईमानी कई हुई, त हुन बेईमानीअ जा जेके पैसा नफ़े में हुया उहे ओतिरा त हलिया विया पाणी। हाणे जेके असुल पैसा आहिनि बाक़ी बचिया आहिनि हथ में। त ओॾी महिल ईअं चई भई हड़ई हलाक थी वियो, माना जेको कुझु एक्स्ट्रा हुयो उहो सभु हलियो वियो। या ॿियो किस्सो जेको मूं चयो पाणीअ जा पैसा पाणीअ में, या दूध का दूध पानी का पानी, उहो बि किस्सो ईअं ई आहे त हिकिड़ो माण्हू ईअं खीर विकिणंदो हो, ऐं इहा एग्ज़ैक्टली किस्सो चवनि था मथुरा जो आहे। उहो मथुरा में हलवाई हूंदो हो हिकिड़ो, उहो खीर जेको विकिणंदो हुन में पाणी मिलाईंदो, या जेका मिठाई ठाहींदो हुन मां माओ ठाहींदो, उहो असली कोन हूंदो हुउसि, हुन में मिलावट हूंदी हुअसि। ऐं पोइ उहो कमु किस्सो हुनजो ईअं हलंदो हो। हिकिड़े ॾींहुं हुनखे हुन ॻोठ मां ॿिए ॻोठ वञिणो हुयो, त पैसा पंहिंजे हड़ में खणी करे ॻोथरीअ में वञे थो, ऐं इतफ़ाक़ सां हुन पुल तां लंघंदे हुन जेको पेर थिरकी थो वञे त उहा ॻोथरी किरी थी पएसि ऐं खुली थी वञे, ऐं जीअं ई खुली थी वञे त हुन मां काफ़ी पैसा हेठि नदीअ में हलिया था, पाणीअ में हलिया था। जेके मेड़े सघियो उहो मेड़े थो, ऐं मेड़े करे जॾहिं वापसि पहुचे थो, जॾहिं ॻणे थो त अहसासु थिएसि थो त भेण जेतिरो मूं पाणी मिलायो हो खीर में ऐं जेतिरी बेईमानी कई हुई, ओतिरा पैसा त हलिया विया पाणीअ में। बाक़ी जेके बचिया आहिनि, जेके सच जी कमाई आहे, उहे पैसा हथ में आया आहिनि। त ओॾी महिल इहा चवणी ईअं इस्तेमालु थी त पानी का पैसा पानी में, माना जेको पाणी मिलायो ऐं उहे पैसा पाणीअ में हलिया विया, या दूध का दूध पानी का पानी थी। हाणे इहे किस्सा किथे किथे जॻहियूं माण्हू उन्हनि सां वास्तो रखंदड़ मिलिया आहिनि। पाणीअ सां रिलेटेड ॿिया काफ़ी पहाका आहिनि, या पैसे सां रिलेटेड काफ़ी पहाका आहिनि। पैसे सां रिलेटेड जेके पहाका आहिनि मां उहे ईअं रेफरेंस में ॿुधायां थो, सभिनी जी भली माना न ॿुधायां, भली सम्झ में अचण जहिड़ा आहिनि। पैसो पैसे खे थो छिके, माना सम्झ में अचे थी, भई पैसे वारो पैसे खे एडॉप्ट कंदो आहे, एक्सेप्ट कंदो आहे, या मतिलबु छिकींदो आहे। पैसे जी तार बि बुरी त तांग बि बुरी, माना पैसे जूं ॿई हालतूं ख़राबु आहिनि। पैसे पलो महांगो, रुपए पलो सस्तो। हाणे इहो तव्हां चवंदव भेण पैसे महांगो रुपए वरी सस्तो, इहो कीअं? हाणे इहो डिपेंड थो करे स्थितीअ ते, असांजी स्थिति छा आहे, पोज़ीशन छा आहे। जॾहिं सस्ताई हुई तॾहिं पैसे में बि पलो महांगो लॻंदो, पर वरी जॾहिं असां वटि हाणे पैसा अची विया आहिनि
भली महांगाई छो ना, उहा शइ महांगी छो ना, पर हाणे सस्ती थी लॻे। या इन सां रिलेटेड ॿियो पहाको इस्तेमालु थींदो आहे त जॾहिं ॾंद हुआ त मखण कोन हो, जॾहिं मखण आहे त ॾंद कोन। सही ऐं आहे। हिते फिजिकल मीनिंग न करणी आहे ॾंद ऐं मखण जी, हिते मतिलबु कोई आहे त भई हालतूं सुधरियूं आहिनि त पोइ असांखे उहा शइ महांगी बि सस्ती पई लॻी, पर जॾहिं हालतूं सुठियूं न हुयूं त तॾहिं सस्ती बि महांगी पई लॻी। बिल्कुलु। मतिलबु इहो त पैसे सर पलो महांगो, रुपए सर पलो सस्तो। जी जी सर हिन खां पहले वारो पहाको छा चयो? वो थोड़ो सम्झ में न आयो। पैसे जी तार बि बुरी त तांग बि बुरी। हाँ, तार ऐं तांग मतलब? हा, ॿई हालतूं, माना पैसो नाहे ओॾी महिल घुर्ज ऐं पैसो आहे ओॾी महिल बि, ॿई ॻाल्हियूं। पैसो घणो आहे तॾहिं बि ख़राबु आहे, पैसो नाहे तॾहिं बि ख़राबु। जी बिल्कुलु। ठीकु अच्छा। आहे। जी पाईअ ते पकाई, रुपए ते नादानी, इहो बि ईअं ई आहे। भई कंजूस माण्हू हूंदो आहे न, उहो नंढी नंढी ॻाल्हि ते पैसे ते पकाई कंदो आहे, पर वक़्तु वरी रुपए ते बि नादानी करे वेंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो अक्सर असां भई सनियूं नंढियूं नंढियूं शयूं वठण वेंदा आहियूं, पोइ उते बार्गेनिंग कंदा आहियूं, रुपयो ॿ रुपया 8 आना 4 आना बि घटि कराईंदा आहियूं। पर जंहिं महिल जॻह वठणी हूंदी आहे उते लख वधीक हूंदो आहे न, त उते लख जी परवाह न कंदा आहियूं। ओॾी सही ॻाल्हि महिल आहे। हा ईअं बराबरि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। रुपए ते बि नादानी कंदा आहियूं। पैसो जितां वञे उतां वाट, मतलब पैसे खे हर हंधि मान्यता आहे। पैसो जीअं बि इस्तेमालु कयो जितां बि, मतलब पैसे सां सभु कुझु थींदो आहे। बिल्कुलु। पैसे जी मोहबत सभिनी क़िस्मनि जी ख़राबियुनि जी पहाड़ आहे। पैसे सां वधीक जेको लॻाव आहे न, उहो अॻियां हली करे जॾहिं उन मां ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि त उहो ॾाढो ख़राबु साबित थींदो आहे। ॿियो हिकिड़ो पहाको आहे, नाणो ॻणिजे नव भेरा। माना पैसो ॾियण वठण वक़्तु ज़रूरु ॻणिजे। 9 भेरा जो मतिलबु इहो न आहे त 9 दफ़ा ई ॻणिजे, मतिलबु ज़रूरु। इन करे नाणो ॻणिजे 9 भेरा पकाईअ सां। नाणे बिना डपु ऐं नाणे बिना दुख, सॉरी, नाणे सां डपु ऐं नाणे बिना दुख। नाणो हूंदो आहे त डपु हूंदो आहे, पैसा मथां न खसी न विञाइजी न वञे, वञे। नुक़सान न थी वञे, पर वरी न हूंदो आहे त दुख हूंदो आहे, भई पैसा आहिनि ई कोन। नाणो अचे त अंधो करे, वञे त चेल भञे, ॿई हालतूं। इहो नओं आहे तमामु। नाणो अचे त अंधो करे, वञे त चेल भञे, बराबरि आहे। इहे ॿई ॻाल्हियूं, ॿई हालतूं। ईंदो आहे त माण्हू नशे में हूंदो आहे, पैसे जी मस्तीअ में हूंदो आहे, पर जे वेंदो आहे त चेल भञी वेंदो आहे। माना जिनखे पैसो अची करे वेंदो आहे उनजी हालत ॾाढी ख़राबु थींदी आहे। त ॿई हालतूं पैसे जूं ख़राबु आहिनि। ॿियो आहे नाणो नर चितूं करे, माना नाणो चङनि भलनि खे चरियो करे। नर चितूं करे जो मतिलबु आहे कॾहिं सियाणनि खे बि, मतिलबु मर्दनि खे बि चरियो करे। नाणा घुरिया सिरनि तां, सिर घुरिया शर्मनि तां। माना कॾहिं कॾहिं सिर तां नाणो घुरे छॾिबो आहे, के अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त परवाह न कबी आहे, बाबा हलो नाणो विञायोसीं त विञायोसीं, काई ॻाल्हि न आहे। पर वरी सिर घुरबा आहिनि शर्मनि तां, किथे शर्म जी ॻाल्हि हूंदी आहे, इज़त जी ॻाल्हि हूंदी आहे त सिर बि घुरे छॾिबो, बराबरि आहे। नाणो कोन थो चॿिजे, नाणो थो चॿिजे। मतिलबु आहे जॾहिं महांगाई थी वई आहे, पहिरीं त दाणो चॿिबो हुयो, मतिलबु अनाज खाइबो हो, पर हाणे महांगाई थी वई आहे त हाणे नाणो थो खाइजे, नाणे खे थो चॿिजे वक़्त जे हिसाब सां। जेकी करे नाणो सो न करे राणो, मतिलबु पैसे खे हर हंधि मान आहे, हर हमेशह पैसो वधीक आहे या महत्व आहे हुनखे। ऐं राणो बि कुझु नथो करे सघे, पर नाणो करे थो, पैसो करे थो। ॿियो हिकिड़ो पुराणे ज़माने जो पहाको आहे, पीउ संदसि पेहूं कुटिया, ॾाॾे कुटिया धाणा, अॻे पुछऊं थिए ज़ात पात, हींअर पुछनि था नाणा। कंहिं ज़माने में ज़ात पात जेका हूंदी हुई, पहिरीं ईअं पुछंदा भई अॻिला वॾा तव्हांजा छा कंदा हुया। कंहिं ज़माने में अहिड़ो वक़्तु हूंदो हुयो जॾहिं जेके घटि कम हूंदा उन्हनि खे, जिनखे इज़त न हूंदी, उन्हनि सां कोई माण्हू रिश्तो न जोड़ींदो।
भाई सम्झो कोई ड्राइवर आ, टेलर आ, या इन क़िस्म जो कमु कंदड़ आ, अॻे हुन सां रिश्तो न जोड़बो, सवली ॿांह न मिलंदी हुनखे। हाँ पर हाणे चवनि था अॻे पुछऊं ते ज़ात पात, अॻे ज़ात पात पुछंदा, पर हाणे पुछनि था नाणा, हाणे पैसो था पुछनि, भई पैसो अथसि, पोइ बाक़ी ॻाल्हियूं सभु ईअं नथा पुछनि त भई पैसो कहिड़े तरीक़े सां कमायो अथई, सही ग़लति रस्ते खां आयल आहे, शुभ लाभ आहे की न आहे, हींअर न आहे उहो ज़मानो, हींअर सही इहो पहाको इन नमूने में इस्तेमालु थिए थो। ॿियो पहाको आहे पाप की माया प्राश्चित खाया। पाप जी माया जेका हूंदी आहे न उहा सवली न चॿजंदी आहे, ऐं प्राश्चित जी माया जेका हूंदी आहे उहा खाइजंदी आहे, बक़ाइदा माण्हू खाई सघंदो आहे। इन सच जी जेका कमाई आहे उनखे बिल्कुलु इम्पोर्टेंस आहे। ही पहाको शायदि सभिनी जो ॿुधल हूंदो, जे हुजे ई हथ में नाणो त ॾाढो काणो। हाँ ॿुधल आहे हाँ पर इहो पहाको अधु आहे, अधु बाक़ी जेको मां ॿुधायां थो उहो वरी घणनि जो न ॿुधल। अच्छा जे हुजे ई हथ में नाणो त घुम लाण काणो, जे न हुजे ई नाणो त वत वेगाणो। इहो न ॿुधो घणनि जो न ॿुधल आहे बाक़ाइदा, जी जी छो त पहिरियों अधु इस्तेमालु थींदो आहे फ़क़ति, ऐं पहिरें अधु जो बि जेको बुनियादु आहे उहो बुनियादु ईअं आहे, पहाके मां सम्झ में अचे थो भई पैसो आहे त माण्हू घुमी फिरी सघंदो, ऐश करे सघंदो, मज़ा करे सघंदो, पर इहो लाड़काणे सां ई छो जुड़ियल आहे, कराचीअ सां छो न जुड़ियल आहे, या हैदराबाद सां छो न जुड़ियल आहे? बराबर त बेस हुनजो ईअं आहे, लाड़काणो कंहिं समय में कंहिं ज़माने में पॉलिटिकली फ़क़ति न, पर कंहिं ज़माने में ऐश अशरत जो बाक़ाइदा दर हूंदो। जीअं अॼुकल्ह माण्हू बैंकॉक, पटाया या थाईलैंड वग़ैरह किन्हनि मुल्कनि में वञनि था ऐश अशरत करणु, तीअं कंहिं ज़माने में बाक़ाइदा लाड़काणे में इहे ॻाल्हियूं मशहूरु हूंदियूं। ख़ासि करे लाड़काणे जा चकला हूंदा, बाज़ारियूं हूंदियूं जिते इहे ऐश थींदा हुआ। ओह अच्छा ओके उहो ज़मानो हुयो बाक़ाइदा, पर उनखे 100 साल थी विया, हाँ पोइ बदिलाव बि आया आहिनि, उहे ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। त बराबर लाड़काणे जो ज़माने खां बाक़ाइदा हिस्ट्रीअ में इन लिहाज़ खां बि मशहूरु रहियो आहे। जी त इन करे इहा ॻाल्हि इन कॉन्टेक्स्ट में आहे त हुजे ई हथ में नाणो त घुम लाड़काणो, माना पैसे वारे जो ई उते ज़ोर हलंदो या पैसे वारो ई मदद करे सघंदो। हाणे उनखां पोइ पहाको आहे लक्ष्मी कुलक्षण ढकणी। पैसो ख़राब लक्षण बि ढके छॾींदो आहे। पैसो शाहूकार जूं जेके घटितायूं हूंदियूं आहिनि, जेके हुनजा ऐब हूंदा हुनजे मथां पर्दो हुजनि, ईअं बराबरि आहे। बिल्कुलु पैसे सां माण्हू ढकियो पियो आहे, ग़रीब हूंदो साॻियूं ॻाल्हियूं हूंदियूं त उहे बिल्कुलु वावकियूं थी वेंदियूं, उहो ढके न सघंदो, पर पैसे वारो ढकिजी वेंदो। दौलत पाण ई खंभ पैदा करे थी। हाणे सचपच त खंभ पैदा न थींदा आहिनि, पर पैसे जे अचण सां माण्हू उॾामंदो आहे, बराबरि आहे। इन बिल्कुलु करे इहो कॉन्टेक्स्ट में आहे त दौलत पाण ई खंभ पैदा करे थी, यानी पैसे जे अचण सां माण्हू उॾामणु शुरू कंदो आहे, उहो खंभ पैदा थींदा आहिनि बाक़ाइदा। लक्ष्मी वञे त लक्षण बि वञे, हाँ बराबरि आहे। पैसो हली वेंदो आहे त माण्हू सफ़ा अहिड़ो थी वेंदो आहे जो जेके हूंदा अथसि बचियल लक्षण उहे बि हलिया वेंदा, सफ़ा ख़ाली थी वेंदो आहे। ही हिकिड़ो पहाको आहे 4 ज़रा, ज़र, ज़मीन, ज़ेवर ऐं ज़ाल। इन्हनि जो इम्पोर्टेंस कंहिं ज़माने में ॾाढो रहियो आहे। इन्हनि चइनी ते झगड़ा बि थिया आहिनि, इन्हनि चइनी ते खून बि थिया आहिनि, इन चइनी ते केस बि थिया आहिनि, इन चइनी ते सॼी दुनिया रामायण महाभारत थिया आहिनि। कहिड़ा 4 हुआ साईं? ज़र यानी पैसो, ज़मीन यानी ज़मीन प्लॉट वग़ैरह, ज़ेवर यानी ऑर्नामेंट्स ऐं ज़ाल। ज़र, ज़ेवर, ज़ाल, ज़मीन, इन्हनि खे चवंदा आहिनि सथर सां संभालणु खपे। सथर माना सम्झो था भई असांजी कीअं लॻ हूंदी आहे, असांजी सथर कीअं संभालियल हूंदी आहे, इन्हनि खे इन तरीक़े सां संभाले, इनखे ईअं छॾे न ॾियणु खपे। पोइ पैसो हुजे, ज़ाल हुजे, ज़मीन हुजे, चाहे दौलत या जेको बि कुझु हुजे, इन्हनि खे संभालणु खपे बाक़ाइदा, बिल्कुलु इन्हनि खे छॾे न ॾियणु खपे। ॿियो आहे दौलत मुफ़लिसीअ खां चङी आहे। मुफ़लिसी माना ग़रीबी, ग़रीबी ज़ाहिर पैसो ग़रीबीअ खां त सुठो ई थींदो, पर मुफ़लिसी दौलत खां पोइ चङी नथी लॻे वरी।
पैसो अची वञे ऐं पोइ वरी ग़रीबी अचे त पोइ ॾाढी सुठी नथी लॻे। यानी पहिरीं मुफ़लिसी हुजे पैसो अचे त पोइ सुठो आहे, पर जे पहिरियों पैसो आहे हली थो वञे त पोइ ग़रीबी थी अचे त उहा सुठी न आहे। ॿई एक्सट्रीम हालतूं आहिनि। दौलत यानी पैसो सारी दुनिया खे थो हलाए, अंडरस्टूड आहे, सभिनी खे ख़बर आहे, पैसे खां सवाइ सभु हूंदा आहे। पर वरी इहा बि चवणी आहे त दौलतमंद उहो जंहिंखे को बि कर्ज़ न ॾियणो हुजे। बिल्कुल कर्ज़ ॾियणो त पोइ दौलतमंद न आहे। सही है। पर अॼु जे तारीख़ में वरी ॾिसंदव त दुनिया ईअं आहे, कर्ज़ बि हुनखे मिलंदो आहे ये वॾी दौलत जेको आहे। कर्ज़ भली हुजेसि हुनजे मथां, पर वॾो में वॾो पैसे वारो आहे। पोइ भली टाटा बिरला छो न हुजे, अंबानी अदानी छो न हुजनि, कर्ज़ मिले थो, कर्ज़ आहे हुनजे मथां, पोइ हुनखे असां दौलतमंद पोइ बि चऊं था। पर इहे वक़्त सां ॻाल्हियूं बदिली हुयूं। सही है। छाहे वक़्त सां पहाका चवणियूं बि पंहिंजी माना छॾींदा आहिनि, मटाईंदा आहिनि। बराबर। वक़्त सां थियो आहे ईअं, हालतूं मटी वियूं आहिनि, वक़्तु बदिलियो आहे त मीनिंग्स बि मटिजी वियूं आहिनि। के अहिड़ा पहाका चवणियूं आहिनि जेके असांजे लाइ अॼु मीनिंगलेस बि थी विया आहिनि। उन्हनि ते बि कंहिं महिल मां तव्हां ॿुधाईंदुसि, किथे ज़िक्र कंदुसि, भई हिन पहाके कीअं माना छॾी आहे, वक़्त जे हिसाब सां। दौलतमंद दौलत कंजूस वटि कठी थींदी आहे, ईअं बि बराबरि आहे। बिल्कुल जेको काठ हूंदो, मक्खी चूस हूंदो, मारवाड़ी हूंदो, हुन वटि दौलत जमा थींदी। ये बिल्कुल मारवाड़ी लफ़्ज़ ठहिया ई हुननि वटि आहे। धन रख धूड़ में त चमकाट ॾिए नूर में। पैसे खे तव्हां भली मिटीअ में बि रखो, पर धन धन रहंदो। हीरे खे तव्हां गप में बि छो न उछलियो, पर हीरो हीरो रहंदो। बिल्कुल त वैल्यू हुनजी घटि न थींदी। पैसो नोट तव्हां ईअं वेड़े वाकोड़े खणी तव्हां ईअं खीसे में रखो, पर वैल्यू हुनजी उहा ई रहे। त धन रख धूड़ में चमकाट ॾे नूर में। निर्धन आदर करे न कोई, ग़रीब माण्हूअ जो निर्धन माण्हूअ जो कोई आदर न कंदो। इन सां रिलेटेड ॿियो बि आहे, ग़रीब जी जोइ जग जी भाॼाई। जग जी भाॼाई, बिल्कुल। ग़रीब जी ज़ाल आहे, हिन करे सभु को हुन मां कमु कढंदो आहे। हा। ऐं पैसे वारो हूंदो त हुनजो स्टैंडर्ड ई पंहिंजो हूंदो। दौलत ज़िंदगी आहे, हूअं टाइम इज़ मनी बि तव्हां ॿुधो हूंदो। हा। दौलत ज़िंदगी आहे। हाणे अहिड़े नमूने सां इहे सिर्फ़ु पैसे सां रिलेटेड मूं पहाका ॿुधाया। असांजे इन्हनि पहाकनि चवणनि में असांजे सिंधी समाज जी तस्वीर आहे बाक़ाइदा। असांजे सिंधी समाज जो जेको ओलड़ो आहे हुनजो, उहो बाक़ाइदा तस्वीर जेका आहे उहा हुन में समायल आहे बाक़ाइदा। अहिड़ा घणा ई पहाका आहिनि जेके असांजे समाज जे हालतुनि, आम माण्हुनि जे ज़िंदगीअ सां वास्तो रखनि था, ऐं उन्हनि में उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगीअ जी उहा तस्वीर बाक़ाइदा, उहो ओलड़ो चऊं, उहो अक्स जेको चऊं, उहो असांखे मिले थो। समाज में केतिरियूं ई रीतियूं रस्मियूं आहिनि या हुयूं, के ख़लास बि थी वियूं आहिनि, ईअं बि चऊं। केॾियूं सख़्तु कोशिशूं करण खां पोइ बि असांजा केतिरा समाज सुधारक उन्हनि खे कढण जी कोशिश कई वई आहे, पर न वयूं आहिनि। उन्हनि में ख़ासि करे ॾेती लेतीअ जी जेका को रस्म आहे, जेका अॼु ॾींहं ताईं हले थी। कोशिशूं जाम थियूं आहिनि, पर उहे वयूं न आहिनि, उहे रस्मूं अञा ताईं आहिनि। सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे, उहा हुन ॾेती लेतीअ सां रिलेट करे थी। उहा ईअं आहे, अबो गसे धीअ वसे। धीअ वसे, बिल्कुल। ॾेती लेतीअ सां रिलेटेड थी आहे। या अचे धियाणो वञे पियाणो। वञे पियाणो, बिल्कुलु सिमेट्री में। हाणे हिन पहाके जो बुनियादु कीअं आहे, असां हिंदुनि में ख़ासि करे रवाज आहे त धीउ खे शादी कराइण वक़्तु, पढ़ाइण वक़्तु जजो ॾाजो ॾींदा आहिनि। कंहिं शाहूकार पंहिंजी धीउ खे एतिरो ॾाजो ॾिनो जो ॿियनि खे ॿुधी करे ॾंदे आङुरियूं अची वियूं। तंहिं ते हिकिड़े पाड़े वारे हुनखे इहो टोक तौरु चयो त अबो गसे धीअ वसे। हाणे इहो हुनजो बेहिसाब बुनियादु आहे। उन खां पोइ इन पहाके जो ॼण भई इस्तेमालु थियो आहे। या ॿियो लफ़्ज़ अञा ॿियो पहाको इस्तेमालु थींदो आहे, अबे जी खटी अधी खपाए। अबे जी खटी अधी खपाए।
यानी कमाए हिकिड़ो खाए ॿियो। Karina ji, please mute. Please mute. Sorry. Yes. Azai. माना कमाए हिकिड़ो जी। खपाए ॿियो या खाए ॿियो। वरी ईअं बि न आहे त भई शादी मुरादी थी वई, भई कुंवारेतनि जी या कुंवार पीउ जी जिंद आज़ाद थी वई, ईअं बि न आहे। उन खां पोइ ॾिण वार उहो सभु कुझु ॿार जो ॼमण वग़ैरह ॾियण वठण पोइ बि सॼी ज़िंदगी चालू हूंदो आहे, अने खुटंदो ई न आहे। ऐं पोइ सॼी उमिरि कुंवार पीउ खे या कुंवार माउ खे हमेशह ॿुधणो पवंदो आहे। जे कुझु घटि वधि पहुतो घोटतनि खे त घोट जी माउ बाक़ाइदा इन नमूने सां बि चवंदी आहे, जेतोणीकि हींअर ज़मानो न रहियो आहे उहो, पर उन ज़माने में इन क़िस्म जा पहाका या कोटेशन इस्तेमालु थींदा हुया। हिकिड़ो मां उन्हनि मां ॿुधायां थो, भई जेकॾहिं कुझु घटि कुंवारेतनि मां आयो या पहुतो त घोट त ईअं बि चई ॾींदा त सुञे अबे ॼाई छॼ छंडींदी आई। सुञे अबे ॼाई छॼ छॾींदी आई, या सुञनि अबाणनि धूड़ मुर्कनि धीअरूं। सुञनि अबाणनि धूड़ मुर्कनि धीअरूं, माना सुञनि अबाणनि जूं जेके धीअरूं आहिनि उहे किथां मुर्कनि, उहे वीचारी शांति हुजे, चुप हुजे। धीउ पीउ खे पोइ बि चुप करे सॼी उमिरि ॿुधणो पवंदो आहे, ॾियणो बि पवंदो आहे। ऐं अहिड़े नमूने सां वरी माइट बि धीउ खे सम्झाए चई छॾींदा आहिनि। उन सां रिलेटेड बि पहाको आहे, धीअड़ी सोकर जो ॾिठे माउ घर। धीउ खे सम्झाए चवंदा आहिनि, धीअड़ी सोकर जो ॾिठे माउ घर, ऐं नुंहड़ी सोकर जो ॾिठे ससु घर। नुंहुं ऐं ससु जी जेका सॉरी धीउ ऐं नुंहं जी जेका सम्झाणी आहे, ॾिस भई छोकिरी माइटनि वटां निकिरे थी त माइट हुनखे छा था सम्झाइनि, ऐं वरी नुंहं थी करे जंहिं घर में अची त उहे माइट हुनखे छा था चवनि। हाणे चवंदा आहिनि उन ज़माने में ईअं हुयो त नुंहं ॿिनि घरनि जो मेलाप हूंदी आहे, पुल हूंदी आहे, ब्रिज हूंदी आहे, ॿिनि घरनि खे जोड़ींदी आहे। ऐं ईअं बाक़ाइदा इहा चवणी बि आहे त नुंहुं आहे ॿिनि घरनि जो ॾीओ, पेको घर बितारे त सावरो घर बितारे, ॿिन्ही घरनि खे। ऐं उहो डिपेंड थो करे उन नुंहं ते। मतिलबु छोकिरीअ खे हर लिहाज़ खां हर हंधि निमाणो थी हलणो पवंदो आहे, निहठो थी हलणो पवंदो आहे। सावरनि में सभु ताना सहणा पवंदा आहिनि। ऐं इन करे बि इहो पहाको ठहियलु आहे, सावरा आवरा बाबड़ा कंडा जेको पासो वराए चुभ चुभ कंदा। वरी ॿुधाइजो। सावरा आवरा बाबड़ा कंडा जेको पासो वराए चुभ चुभ कंदा। माना सावरा बाबोरा कंडनि वांगुरु आहिनि। बाबर जो वण थींदो आहे न कंडा, त भई सावरा उहे बाबर जे कंडनि वांगुरु आहिनि, जेको पासो वराए उहो चुभ चुभ पिया कंदा। मतिलबु सावरा छॾींदा। ऐं सॼी उमिरि छोकिरीअ खे इहो ॿुधणो पए थो, ऐं छोकिरी बि इहो सभु कुझु ॿुधे थी, चुप करे हले थी। संदसि माउ पीउ बि चुप करे हलनि था, ऐं हुनजे माउ पीउ जे वरी ज़बान ते इहा ॻाल्हि रहे थी त ॾिनी सी ॼाई छाजी वाई, जे ॾिनी सी ॼाई त छाजी वाई, या जिन खे ॾिनियूं से ॼायूं तिन सां कहिड़ा सीना सायूं। मतिलबु छोकिरीअ वारा हमेशह हेठि नरम रही करे इहा ॻाल्हि चवंदा रहनि था ऐं निभाईंदा रहनि था। भई जेकॾहिं ॾिनी से ॼाई, ॼाई माना धीअ, पेट ॼाई, त छाजी वाई, असांखे ॻाल्हाइणो ई न आहे। बराबरि। जिन खे ॾिनियूं से ॼायूं तिन सां कहिड़ा सीना सायूं, जी, हुननि सां थोरी लड़णो आहे, जिते धीअर ॾिनी लड़णो न आहे। या ईअं बि चवंदा आहिनि, जिते विछायासीं वार उते कहिड़ा पार। बिल्कुलु। या सेण त आहिनि नेण न त वेण। सही ॻाल्हि आहे। इहे इन क़िस्म जा पहाका असांजे समाज में बाक़ाइदा आहिनि, ऐं उहा समाज जी तस्वीर असांजे हिन साहित्य में इहा ॾियनि था। जी हाणे जी। असांजे समाज में इहे समाजिक उणायूं रखंदड़ इहे पहाका आहिनि ई आहिनि। या धीउ सां वास्तो रखंदड़ कुझु पहाका आहिनि। धीउ का माउ जी पैरवी करण में घटाईंदी, धीउ हमेशह धीउ आहे। धीउनि खे पालणु सवलो पर परणाइणु ॾाढो ॾुखियो।
ढकण धी के सिखे नो। सिखे नो, हाँ बराबर। हाणे इन पहाके जे बुनियाद में असां जूं हिंदी पिक्चर्स भी कुछ आहिनि जेके रिलेट कनि थियूं। कंहिं ज़माने में मूं हिकु ॿ पिक्चर उहा ॾिठी आहे त ॾेखारींदा आहिनि कंहिं ज़माने में नंढी उमिरि में शादी थींदी हुई, बराबरि। त बराबर। उन ज़माने में जेके छोकिरियूं नंढी उमिरि में 5 साल में 7 साल में 10 साल में इन उमिरि में शादी थियूं। मूंखे त हिकिड़े असांजे पंहिंजे प्रोफेसर जो किस्सो यादि थो अचे, उहो हींअर हयात न आहे। उन पंहिंजो किस्सो पियो ॿुधायो त उनजी जॾहिं शादी थी हुई त पंहिंजी उमिरि 8 साल ऐं उनजे ज़ाल जी उमिरि 5 साल। त असां भई क्यूरियोसिटी मां उन खां पुछियोसीं त सर भई तव्हां जेका शादी कई तव्हांखे कुझु यादि आहे? त जवाब में ख़बर अथव अजीब ॻाल्हि हुन चई, चई मूंखे ख़ाली ॿियो कुझु बि ख़बर न आहे, कुझु बि यादि न आहे ऐं सांभर कुझु कोन्हे। शादी कीअं थी पतो न आहे, बसि ख़ाली एतिरो यादि आहे मां नओं बूट पातो। हुनजी यादगिरी। यादगिरी सही है। अच्छा, वरी ॻाल्हि इहा थींदी हुई जंहिं उमिरि में शादी थींदी हुई ऐं उन ज़माने में शादियूं बि थींदियूं हुयूं त सॼी राति वेॾी हलंदी, वॾो वक़्तु लॻंदो हुयो, बाक़ाइदा सॼी राति। ऐं थींदियूं बि वेॾियूं राति जो, ॾींहं जो थींदियूं ई न, शादी राति जो थींदी हुई। पोइ जेके वीचारा ॿार हूंदा हुया 5 साल जा 8 साल जा, उन्हनि खे निंड ईंदी हुई ऐं सुम्ही पवंदा। निंड त अहिड़ी शइ आहे, ॿार खे त तव्हां करे कुझु बि नथा सघो, पोइ खणी दिलि छो न वॼायो, ॿार उथंदो ई कोन। सही आहे। पोइ मजबूरन थींदो ईअं हुयो, उन्हनि ॿारनि खे उन्हनि जा माइट हंज में खणी करे फेरा ॾींदा हुया। इहो बि ज़मानो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि, ओसे पासे में शादियूं न कराईंदा हुआ, उन जा कुझु रीज़न्स हूंदा हुया। रीज़न छा हूंदा हुया, भई जे वेझो पाड़े में छोकिरीअ जी शादी असां तइ कईसीं ऐं छोकिरी नंढे उमिरि में 5 साल में 6 साल में शादी करे ईंदी त छोकिरीअ खे ख़बर हूंदी मुंहिंजो घर हेॾे आहे असली, ॿारनि सां ॿाहिरि खेॾंदे खेॾंदे पंहिंजे घर हली ईंदी, पंहिंजे घर। सही आहे। होॾे वेंदी, वञणु न चाहींदी। ऐं केतिरा दफ़ा ईअं बि थींदो, छोकिरियुनि जूं शादियूं थींदियूं, वीचारियूं छोकिरियूं संभाणबियूं बि न हुयूं, नंढियूं हूंदियूं हुयूं, त माइट वापसि बि वठी ईंदा हुआ पंहिंजे घर। पोइ वरी जॾहिं संभाणबियूं वॾियूं थींदियूं, सम्झ पवंदी, हुनखे सम्झाइबो, पोइ मोकिली, पर शादियूं थी वेंदी। त उन ज़माने में जॾहिं नंढी उमिरि में शादियूं थींदियूं हुयूं, मूंखे हिकिड़ी हिंदी पिक्चर जो किस्सो यादि थो अचे, हाणे पिक्चर जो नालो मूंखे यादि न आहे। उन पिक्चर में ईअं ॾेखारियो वियो आहे त नंढी एज में जॾहिं शादी थी थिए, छोकिरो बि नंढो आहे, छोकिरी बि नंढी आहे, ऐं नज़दीक वेझो ई शादी थी थिए, त उहे ॿार बचपन में पाण में खेॾंदा हुआ, उनखे ख़बर ई न हुई त पोइ रिश्तो थींदो असांजो, ऐं रिश्तो थी वई, शादी थी वई, उन खां पोइ बि सम्झ न हुई त शादी थी। वेरे अॼुकल्ह जे ॿारनि में इहा सम्झ वधीक आहे, अॻे ज़माने में अञा घटि हुई। बराबर। त जॾहिं हुन छोकिरे छोकिरी जी शादी थी थिए त इत्फाक़ सां घर मां निकिरी पाण में रांदि था कनि, ऐं जंहिं महिल रांदि था कनि त रांदि कंदे कंदे उहो छोकिरो को रांदि में थोरी ठगी थो करे, त ठगी करे थो त छोकिरी उन सम्झ में न आहे त हीउ मुंहिंजो कांध आहे, पति आहे या मुड़ुस आहे, ठगा चमाटा थी हणी कढे। हाणे उते उहा सम्झ हुनजी कमु नथी करे पई। ऐं ॿी ॻाल्हि, उन ज़माने में जॾहिं नंढी एज में शादियूं थींदियूं हुयूं त छोकिरियूं जंहिं महिल सावरे ईंदियूं हुयूं त उन्हनि खे सेखारणो पवंदो, उनखे कुझु ईंदो ई न हो, रोटी बि सेखारणी पवंदी त ॿिया कम बि सेखारणा पवंदा। हाणे सेखारण जे लाइ उनखे न ईंदो त दड़को बि न ॾियणो, ॿार आहे, रोई पवंदी, रुसी वेंदी या डुक पाए भॼी हली वेंदी पंहिंजे घर। त उन ज़माने में बाक़ाइदा उनखे सेखारणो हूंदो न, त पोइ पंहिंजे घर जी जेका धीअ हूंदी, हर भरू उनखे चइबो भई हे छा कयो थी, तोखे कमु नथो करणु अचे, चवणो हुनखे हूंदो। त इहो इशारे में पहाको इन नमूने सां ठहियो आहे, धप हण धी खे सिखींदो आहे। वाह जी वाह। साईं हिकु अर्ज़ु आहे, हा जी हा, न न तव्हां जेको ई ॿुधायो पिया ई मुंहिंजो वस पुॼे त मां तव्हांखे चवां थी मां बसि करे ई न, पर मूंखे थोरो इहो ई अहसासु आहे त सभिनी जो टाइम थियो, 2 टे ॼणा विया बि आहिनि, त ही जेको आहे सो असीं इफ यू डोंट माइंड कैन वी कंटिन्यू? बस मां 2 मिंटनि में समाप्त थी। हा हाज़ुर हाज़ुर। हाणे इहो पहाको इन नमूने सां इस्तेमालु थींदो आहे, या ईअं बि थींदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो सत्संग में कथा में शाहूकार बि वेंदा आहिनि, ग़रीब बि वेंदा आहिनि, शाहूकार स्पॉन्सर हूंदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, पोइ संत जंहिं महिल कथा कीर्तन कंदो आहे
पोइ ॾिसंदा आहिनि शाहूकार पाण में ॻाल्हाइनि था, पर हाणे शाहूकारनि खे ॾाढो को कीअं ॾियो, स्पॉन्सर आहिनि, पैसा था ॾियनि, हले ई मंदरु टिकाणो हुननि जे करे हुनजे करे। पोइ जेको वेठो माण्हू वठंदा उनखे दड़को ॾींदा, हाणे चुप करे वे, हाणे उहो त वरी चुप करे वेठा आहिनि वीचारा। त इहो इन कंटेक्स्ट में चई सघे थो धकड़ जी के सिकेंदो आहे। पर हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे, उन ज़माने से बदिलजण सां हिन पहाके में मीनिंग थोरी विञाई आहे। विञाई कीअं आहे, हाणे छोकिरियूं वॾी एज में शादियूं कनि थियूं, सभु सिखी अचनि थियूं, सभु कुझु उन्हनि खे रादर वधीक थो अचे। हाणे थिए ईअं थो, हाणे ससु छा सेखारींदी उन्हनि खे, रादर ससु खे शायदि नुंहुर सेखारींदी, बिल्कुलु या इहो वरी अञा उबते कॉन्टेक्स्ट में मूं मज़ाक में ईअं खयो आहे त भई धकु हणण नियाण खे सखेसि ससु। सही ॻाल्हि आहे। अॼुकल्ह ॻाल्हि त सही आहे उहा। हाणे वक़्त सां हालतूं बदिलण सां इहे पहाका बि पंहिंजी मीनिंग मटाइनि था, माना मटण सां पोइ कॉन्टेक्स्ट बि बदिलजी थो वञे, ऐं उहो मीनिंग न रही आहे त इस्तेमालु करण बि उहो न बचियो आहे हींअर, पर उन ज़माने में थींदो हुयो। थींदो हींअर ठीकु आहे, वधीक हिन टॉपिक ते घणो कुझु मटेरियल आहे, घणो कुझु ॻाल्हाईंदासीं। हा हा बिल्कुलु, वरी मथे हफ़्ते जेको आहे सो शुरू कंदासीं, ऐं होपफुली सभु उते ई जॉइन करे सघंदा। वॾी महिरबानी चंदवानी साहिबु, आई होप एवरीबडी हैज़ एंजॉयड एंड जी जी। ऐं ही मां वीडियो अपलोड करे वरी पोइ लिंक मोकिलींदुसि सभिनि खे। चंदवानी साहिबु तव्हांखे हिकिड़ी फीडबैक ॾियां त असांजा हिते कुझु पंहिंजा मेंबर्स आहिनि सिंधी एसोसिएशन में, ऐं ख़ासि करे पाकिस्तान जा, उन्हनि बि तव्हांजा वीडियोज़ ॾिठा आहिनि, ऐं उहे माना जेके आहिनि से दे हैव गॉट लॉट ऑफ प्रेस। भई हेतिरियूं ॻाल्हियूं असां बि कोन पढ़ियूं आहिनि या असां बि कोन ॿुधियूं आहिनि। सिंध में ॼावा आहियूं, सिंध में पढ़िया आहियूं ऐं पढ़ियल लिखियल आहिनि, त ॾाढो सुठो लॻंदो आहे जे फीडबैक अहिड़ी मिले थी, त थैंक यू सो मच। जी जी मूंखे मोकिलींदा कयो पाण। हा हा ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। मां बि राब्तो रखां उन्हनि सां। छा आहे, जेके आम माण्हू आहिनि उन्हनि ताईं इहे ॻाल्हियूं घटि वधि हूंदियूं, पर उतां जा जेके पढ़ियल माण्हू आहिनि उहे असांखां वधीक ॼाणू आहिनि। उहो त आहिनि, उहो त आहिनि। घणा असांखां भई न मना उन्हनि खे सम्झो, उहे असांखां घणा वधीक आहिनि। ऐं हुननि सां गॾु उथण वेहण में असां वटि सिंध जा किताब पहुचनि ई घटि था, या जेके पहुचनि बि था त असां पहुची नथा सघूं किताबनि ताईं, न त खज़ानो त उते आहे। बिल्कुलु बिल्कुलु, न ज़रूरु ज़रूरु, मां साईं आई विल डेफिनेटली कनेक्ट, ऐं थैंक यू वेरी मच सभिनी खे। थैंक यू। आई होप एवरीबडी एंजॉयड and we will convene again. Thank you, Sai. Hari Om. Hari Om. Jai Jhulelal. जय झूलेलाल। Jai Jhulelal.